जेको पाण खे निमाणप में आणे तो पियो नीवो करे तो वो बुलंदन के छुईंदो है, वो ऊंचो बणजे तो। पोइ सतगुरु उन्हनि जे लाइ बि चवनि था, आपस को जो भला कहावे तिसे भलाई निकट ना। अॼु बंदे वटि टको बि न आहे, दावा केॾी आहे, मां कयां थो, मुंहिंजे करे सेवा थिए थी, हे शइ मां कयां थो, हे शइ मां कयां थो, हे शइ मां कयां थो, सभु कुझु रोले छॾे थो बंदो, सभु कुझु विञाए छॾे थो मां करे करे बसि। सतगुरुनि जी ॻाल्हि चवनि था, हौच आया हौच गया, हौमे में आयो हौमे में वियो हलियो, हौच जमिया हौच मुआ, जन्म ते हौमे में ही मरी। सतगुरु चवनि था, हौच दिता हौच लया, कुछ ॾे तो पियो उन ते बि हौमे आ माण आहे कि मां ॾिनो आहे। असां कोई शइ ॾींदा आहियूं कंहिं ग़रीब खे, कंहिं माण्हू खे, दरबार खे, पोइ चवंदा आहियूं साईं ॿुधाइण जी ॻाल्हि न आहे, लेकिन मां हिते दरबार में शइ ॾिनियूं आहिनि, ॿुधाइण जी ॻाल्हि न आहे। बाक़ी छपो सतनाम वाहिगुरु कीअं ॿुधाए वीचारो, ॿुधाइण जी ॻाल्हि न आहे। बाक़ी इन जी मां खोड़ दफ़ा मदद कई त मैं, केॾी दावा आहे। कोई मंगतो अची वञे न, हिकु दफ़ो मंगे, ॿ दफ़ा, टे दफ़ा, बंदो केतिरा दफ़ा ॾींदो, आख़िर चवंदो रोज़ो हिरी पियो निकिरे थो, अचो गुरू वटि, बाबे गुरु नानक वटि अचो। सुबुह जो बंदो बीठो आहे, बाबा कृपा कर, असां ग़रीबनि जी झोली भर। शाम जो वरी बीठो आहे, बाबा दया कर। सुबुह जो वरी बीठो आहे, गुरु चवंदो आहे, अरे कल्ह वठी वियो, अरे शाम आयो है वरी आयो आहे। गुरु चए थो, न पुट तूं जेड़ी माल अच, तूं जेड़ी माल ईंदे मां हूंदो जोड़ी माल जोड़ी भरंदुसि, तूं प्यार झोली जल त सही। असां किथे रुमाल तक, बिस्किट जे पुड़नि तक, भेटा तक सीमत करे छॾियो आहे, हेॾियूं पेटियूं ठाहियो अॻियूं बेटा जूं। छो छो त हाणे लाज़मी हलणो आहे, संगत जी सेवा करणी आहे, इहा त असांजी प्रेम भेटा आहे, रखणी आहे असांखे। कोई बिस्किट जा पुड़ा थो खणी अचे, कोई प्रसाद तो खणी अचे, चलो इहा भी सुठी ॻाल्हि। गुरु चए थो, प्यारा केॾी महिल प्यार खणी आहे, केॾी महिल माण्हू झोली जले बि, केॾी महिल पंहिंजी श्रद्धा माण्हू खणी आहे, तोखे मां भाग लॻायां। जपो सतनाम वाहिगुरु, जपो सतनाम वाहिगुरु। हाणे ईअं न कजो कि प्रसाद खणणु बंदि करे छॾो या बेटा रखणु बंदि करे छॾो, ई त ज़रूरी न, ई संगत जी सेवा थींदी आहे न हिन में। हे त गुरु जे चरणनि में रखे करे खाईंदा त असां ई आहियूं वरी पहिरीं गिरी, यानी कि संगत में उहा हलंदी आहे। लेकिन गुरु चए थो, प्यारा तूं बसि निम्रता वारी झोले जल मां वटि, तूं भरोसो रख, तुंहिंजा सभु कार्य करां थो मां। सतगुरु चवनि था, हौच दिता ॾे तो उन ते दावा आहे। हिकु हिकु बंदो दरबार में ॾेई करे तस्वीर लॻाए थो, देवी देवता जी तस्वीर लॻाए थो, गुरु नानक साहिब जी तस्वीर लॻाए थो, श्री कृष्ण भॻवान जी हेठों लिखे थो, फिलाणे कपिड़े वारे ठाराई, फिलाणे मेडिकल स्टोर वारे ठाराई, ताकि जेको साईं खे मथो टेके त मुंहिंजे मेडिकल स्टोर मथो टेकंदो वञे। जपो सतनाम वाहिगुरु। और जंहिंजी फोटो अंजो नालो लिखनि, एॾो शौक़ीन आहे, पखनि ते नाला, दरबार जी टाइलनि ते नाला। हाणे हिकिड़ी जॻह ते दरबार ठही आहे, असां वियासीं त उते हिकिड़ी तस्वीर लॻली वॾी, त मूं चयो इहो कहिड़ो संत आहे साईं? चई साईं संत न आहे। केरु आहे? चई हिकिड़ो दरवेश हुयो असांजे शहर में, ईअं घुमंदो हुयो। त मां चयो कीअं फोटो आई, तो एॾी सारी टाइल ते, एॾी नई दरबार में, अंदरि उहो बि हज़ूर में। चवणु लॻो, साईं इन जो भाउ जेको आहे सो उन शर्त रखी कि मां 5 लख रुपया ॾींदुसि, मुंहिंजी शर्त इहा आहे कि मुंहिंजे भाउ जी तव्हां तस्वीर हणंदव, नालो बि लिखंदव। चई हाणे असांखे बि नीड हुई, हाणे 5 लख रुपया कीअं मना करूं? छपो सतनाम वाहिगुरु। चई साईं हाणे मौज़िज़ माण्हू हुयो, पर उनजी दिलि हुई, श्रद्धा हुई, ॾिसूं पिया 5 लख रुपया चङो ख़ासो कमु थी वेंदो, तंहिंजे करे चयोसीं ठीकु आहे तस्वीर लॻाईंदासीं। त मूं चयो तव्हां त पोइ सिदक ॾेई छॾियो उन्हनि जे मथां, तव्हां त गुरु नानक साहिब जो सिदक न रखियो। 5 लख रुपया कहिड़ी औकात रखनि था, कहिड़ी मायने रखनि था पिया, त दरबारूं करोड़नि पंहिंजो गुरु नानक सचे पातशाह पाण ठाहिनि था, माण्हू हैरान कीअं ठही वञूं दरबारूं।
ये तो गुरु कराइण वारो